वेलकम बैक। अहम ख़बर आहे सांगड़ में पेट्रोल पंप जे मालिक खां मुबैना 15.5 लाख रुपया फुर थी आहे। बाखोड़ो रोड ते क़ाइम पेट्रोल पंप जे मालिक खां हथियारबंदनि फुर कई आहे। अब्दुल हक लगारी बैंक में रक़म जमा कराइण वञी रहियो हो त 3 हथियारबंदनि खेसि यरग़माल बणायो। जंहिं हंधि फुर थी उते रोज़ पुलिस बीठल हूंदी आहे। अॼु पुलिस गायब हुई। अब्दुल हक लगारी जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सांगड़ में पेट्रोल पंप जे मालिक खां मुबैना 15.5 लाख रुपया फुर थिया आहिनि। बाखोड़ो रोड ते क़ाइम पेट्रोल पंप जे मालिक खां हथियारबंदनि फुर कई आहे। अब्दुल हक लगारी बैंक में रक़म जमा कराइण वञी रहियो हो त 3 हथियारबंद खेसि यरग़माल बणायो। लाइन ते मौजूद आहे सांगड़ खां एडी कुंभर। जी एडी, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, ही अफ़सोसनाक वाक़ियो सुबुह पेश आयो आहे। बाखोड़ रोड ते आहे पेट्रोल पंप मालिक अब्दुल हक लगारी, जेको पंहिंजे पेट्रोल पंप खां सांगड़ शहर ॾांहुं 15,50,000 रुपया रक़म जमा करण आयो पे त नामालूम हथियारबंद 125 मोटरसाइकिल ते अब्दुल हक लगारी जो चवणु आहे त मूंखे जेको हथियारनि जे ज़ोर ते फिरी आया, जिन मूंखां जेको आहे 15,50,000 रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि ऐं मुंहिंजो मोबाइल फ़ोन पिणु जेको आहे सो फुर करे फरार थी विया आहिनि। उन इतला बावजूदि जेको आहे पुलिस न पहुती। अब्दुल हक लगारी जेको आहे पाण सांगड़ थाणे ते पहुतो आहे। उन इतला ॾिनो पुलिस खे। पुलिस जेको आहे सो एसओ सांगड़ गुलज़ार मरीज़ सां जॾहिं मुंहिंजो राब्तो थियो त हुन ॿुधायो त असां नाकाबंदी कई आहे। फौरन जे पोयां असांजी पुलिस वियल आहे। जल्द असीं जेके फौरन गिरफ़्तार कंदासीं। जॾहिं त अब्दुल हक लगारी ॿुधायो त 15,50,000 रुपया रक़म जेका आहे सा पेट्रोल पंप जी बैंक में जमा कराइण वियुसि पे त नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते जेको आहे सो मूं हुते जेको हथियार ताणे 15,50,000 फुरे, मोबाइल फ़ोन फुरे फरार थी विया आहिनि। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी एडी कुंभर अपडेट